पर आहे त सिंध में अमन अमान के हवाले से जी सूरत हाल है वह इंतहाई दर्जे ताईं ख़तरनाक थी वञे पई। तव्हां सां ॻाल्हि कयां पई ख़ासि करे सिंध में उन्हनि इलाक़नि जी जंहिंखे असीं उत्तर सिंध चऊं पिया, जेके उते इलाइक़ा अचनि था, ऐं ख़ासि करे कश्मीर कंधकोट में जेकी हिन वक़्तु सूरत हाल लॻी पई आहे उहा तमामु घणी ख़तरनाक लॻी पई आहे। तव्हां सां असीं कुझु डेटा बि शेयर कंदासीं। त नाज़रीन, गुज़िरियल महीने में जेको आहे असीं जुलाई जी जेकॾहिं ॻाल्हि करे वठूं त कश्मीर कंधकोट में 53 मुगविन खे बाज़ियाब कराए थी विया हुआ। ठीकु आहे, उन खां बाद में थियो कुझु ईअं त ही अगवाउनि जो मुगविन जो जेको नंबर आहे उहो वधंदो वञे पियो। ऐं गॾोगॾु तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां, जॾहिं असीं गुज़िरियल टाइम प्रोग्राम कयूं पिया त उन वक़्तु कश्मीर में मुगविन जो जेको नंबर हुयो उहो 12 ताईं हुयो ऐं हाणे ही वञी करे 15 ताईं बीठो आहे, जेके असां वटि जेको डेटा मौजूदु आहे। सो हिननि में जेकॾहिं तव्हांखे वधीक मां हैरान कुन ॻाल्हि ॿुधायां त नाज़रीन, इन्हनि मुगविन में जेके कश्मीर जी मां स्पेसिफिकली ॻाल्हि ॿुधायां पई त उते उन में औरतूं बि शामिल आहिनि। हिकु औरत नाज़िया खोसो ऐं ॿी उन जी धीअ कौसर खोसो शामिल आहे। त हीअ वॾी शॉकिंग क़िस्म वारी स्टेज ते असीं हिन वक़्तु बीठा आहियूं, सरप्राइज़िंग क़िस्म वारी ते ॾाढी अलार्मिंग सूरत हाल आहे। ऐं गॾोगॾु आउं कुझु ॿियनि मुगविन जा बि नाला खणंदी हलंदसि, जीअं आतिफ़ अली खोसो आहे ऐं ज़हीर ख़ालती, नदीम मलिक, शाहिद शेख ऐं गॾोगॾु जेको आहे सागर कुमार बि। नाज़रीन, सागर कुमार जे हवाले सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त जॾहिं कुझु ई ॾींहं अॻु में हुन जे वारिसनि पारां इहो ॿुधायो वियो त उन वक़्तु जा जेके SSP हुया अमजद शेख साहब, ऐं हाणे जेको आहे उहे उन्हनि खे हैदराबाद जो चार्ज उन्हनि संभाले वरितो आहे, त उन्हनि जे तरफ़ां उन्हनि खे का फ़ोन वई हुई ऐं ॿुधायो वियो त सागर कुमार खे हू बाज़ियाब करायूं वठी अचनि पिया, जंहिंसां हुननि जे घर में जेको आहे ख़ुशीअ जी लहर जेको आहे फैलिजी वई। पर उन खां बाद में हू इंतज़ारु कंदा रहिया पर सागर कुमार घर न वापसि थियो। नाज़रीन, गॾोगॾु तव्हांखे आउं इहो बि ॿुधाईंदी हलां त मुंहिंजो पंहिंजो बि पर्सनल तालुक़ु जेको आहे उत्तर सिंध खां ई आहे ऐं आउं बि नंढी थी करे नंढे हूंदे खां पंहिंजी बिरादरी में बि पंहिंजा अज़ीज़ जेके आहिनि उहे खमजंदे ॾिठा आहिनि। त मूंखे बाक़ाइदा अंदाज़ो आहे त छा फील थींदो आहे जॾहिं तव्हां पंहिंजा अज़ीज़ ॾिसंदा आहियो 6-7 महीननि जे लाइ ग़ाइबु थी वेंदा आहिनि। ऐं मूंखे यादि आहे त जॾहिं असांजी फैमिली में इहो सभु थियो हुयो त उते जेके मुंहिंजा अज़ीज़ खंभिजी विया हुया, त उते मूंखे यादि आहे उन टाइम जेके कुझु फ्लैशबैक्स मुंहिंजे दिमाग़ में मौजूदु आहिनि, हिकु विविड मेमोरी एग्ज़िस्ट करे थी। त उते उन टाइम असांखे पुलिस ते हिकु त कॉन्फिडेंस न हुयो, न ई मूंखे यादि आहे त असीं राब्तो कयो हुयोसीं। 6-7 महीननि खां पोइ असांखे फ़ोन आई हुई ऐं पोइ मूंखे यादि आहे त उहे असांजा अज़ीज़ जेको आहे छॾाइजी विया हुया। ऐं इहो बि बाक़ाइदा तौर ते यादि आहे त जेको कोहराम असांजे घर में मतल हुयो, हिन ॾींहं ताईं रड़ियूं मुंहिंजे अखियुनि अॻियां कननि में जेको आहे गूंजंदियूं आहिनि। इते आउं तव्हांखे इन जे करे नथी ॿुधायां या पंहिंजी कहाणी ते आउं ॻाल्हाइणु शुरू कोन थी वेंदसि, पर जस्ट जॾहिं घर जा भाती, घर जा अज़ीज़ खमिजी वञनि था, विञाइजी वञनि था, जेको तव्हां उन अज़ियत मां गुज़रो था न, उहा ॾाढी परेशान कुन हुजे थी ऐं उन सां मुंहुं ॾियणु तमामु घणो ॾुखियो थी वञे थो। तव्हांखे मां सागर कुमार जी फैमिली सां मिलाइणु वञां पई। हिन वक़्तु उन्हनि वटि छा सूरत हाल आहे, असांजो जेको सीनियर रिपोर्टर आहे गुलाम फरीद जामड़ो उन्हनि वटि मौजूदु आहे ऐं हू हिन वक़्तु कहिड़ी अज़ियत मां गुज़री रहिया आहिनि तव्हांखे असीं ॾेखारणु चाहींदासीं त छा जेको आहे हिन वक़्तु सूरत हाल आहे। कल्ह उन्हनि खे ख़बर पई त सागर कुमार अचे पियो, पर हिन वक़्तु ताईं पहुतो कोन आहे। जस्ट तव्हांखे हुननि जे कॉन्सेंट वठी करे असीं हुननि जो कॉन्सेंट वरितो आहे। बाक़ी ॿियनि जेके मुगवी आहिनि उन्हनि जे वारिसनि सां असीं ॻाल्हि ॿोल न कईसीं, छो त उन्हनि जी इन्हनि में मर्ज़ी शामिल न हुई। पर सागर कुमार जा जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि सां उन्हनि जे कॉन्सेंट जे ज़रिए सां उन्हनि सां जेको आहे ॻाल्हायूं पिया। सो तव्हांखे थोरो सां ॾेखारियूं था त हिन सागर कुमार जेको मुगवी आहे उन जा पेरेंट्स हिन वक़्तु छा महसूसु करे रहिया आहिनि। 6 बजे असांखे आया माण्हू इतला ॾियणु तव्हांजो छोकिरो बाज़ाब थी वियो आहे। असां सारी राति सारी ॾींहुं इन टाइम ताईं असां उन जे अचण जे लाइ परेशान आहियूं। अलाए छो अहिड़ो सियासी चकर हले थो पियो, असांखे सम्झ नथी अचे पई आख़िर कीअं करूं, कंहिंखे तव्हां ॾियूं, काॾे वञूं। हाणे असांखे छा ख़बर, असांखे कोई ख़बर न आहे त छा थिए थो छा नथो थिए। पर उन्हनि असां सां वाइदा कया, पर पंहिंजा असां ईअं ई चवंदासीं पंहिंजा वाइदा निभाइनि, असांखे पंहिंजो बचिड़ो पुॼाइनि। असांजूं कल्ह जेके ख़ुशियूं हुयूं, असांजे घर में हिकु ॾियारी हुई, ॾियारी ईद हुई, काथो जा माण्हू आया, परदेसी चढ़ी आया, असांजो सागर कुमार अची वियो आहे। जेॾी महिल तकदे सॼी राति गुज़री वई, सॼो ॾींहुं गुज़री वियो। पोइ ॿुधायो त जेॾी महिल ॿार न ईंदो त माउ पीउ जी हालति छा थींदी। तकदे नेण हारते हर को उथी अची घर सुम्ही पियो।
असां कंहिंखे ॿियो कुझु न चवंदासीं। सियासतदाननि खे, सरदारनि खे, ऑफिसरनि खे बसि इहा अपील कंदासीं, उन ख़ुदा जे सदके, उन रब जे सदके, पंहिंजे क़ुर जे सदके असांखे सॼो पंहिंजो बचिड़ो ॾियो। जी नाज़रीन, हीअ हालत लॻी पई आहे हिन वक़्तु सागर कुमार जे पेरेंट्स जी, ऐं तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो था त जेके ॿिया मुगवी आहिनि उन्हनि जे वारसनि जी हिन वक़्तु छा हालत हूंदी। हू त ख़ैर ऑन द स्क्रीन जेको आहे अचण बि कोन चाहींदा। ख़ैर आउं पंहिंजे पैनलिस्ट जी तरफ़ वधां पई ऐं इन खां अॻु में इहो बि आउं मैंशन करणु चाहींदसि त हीअ जीअं ई पंहिंजो ही अॻवान वारा वाक़िया हलनि पिया त इन ई दौरान हिकु वॾो एहतजाज जेको आहे धरणा समूरी सिंध में एहतजाज हलनि पिया ऐं कुझु ॾींहं तव्हांखे यादि हूंदो त चइनि सूबनि जे सिंगम डेरा मोड़ ते बि धरणो हयो वियो हुयो, पर उन खां बाद में तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त कीअं उते लठबाज़ी थी पुलिस पारां। इन ते बि असांखे ॻाल्हाइणो आहे त आख़िर इहो मामिलो छा हुयो। सो पैनलिस्ट जो तारुफ़ तव्हां सां कराईंदी हलां थी। मूंखे जॉइन कयो आहे इमदाद सुमरो साहब जेके सीनियर जर्नलिस्ट आहिनि। इमदाद साहब वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ। SSP अमजद शेख साहब जेके कुझु ॾींहं अॻु हुननि वटि जेको आहे शिकारपुर ऐं कश्मीर जो इज़ाफ़ी चार्ज हुयो ऐं हाणे हुननि वटि हैदराबाद जो चार्ज आहे। SSP साहब अस्सलाम वालेकुम, तव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। ऐं गॾोगॾु डॉक्टर जमील अहमद जेके फॉर्मर एडिशनल IGP CTD सिंध आहिनि। डॉक्टर जमील साहब आपका भी बहुत शुक्रिया कि आपने टाइम दिया। ऐं टे तरफ़ गुलाम फरीद ॾामरू साहब मौजूदु आहे। गुलाम फरीद साहब तव्हांजी बि महिरबानी, जेके रिपोर्टर आहे कश्मीर जो। ऐं नवाब वसाण साहब पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखनि था, सीनियर अॻवान आहिनि, उहे बि असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। त उन्हनि सां असीं रियासत जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर उनजो किरदारु ऐं रोल जेको आहे किथे स्टैंड करे थो। नवाब साहब अस्सलाम वालेकुम, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में टाइम ॾिनो। सभिनी महिमाननि खे भलीकार चइजे थो ऐं शुरू कयूं था। ऐं जेको आहे तमामु महिमाननि जी इजाज़त खां शुरूआति SSP अमजद शेख साहब खां करणु चाहींदसि, छो त ही सागर कुमार वारो जेको इशू आहे मुगवी त असीं सम्झणु चाहींदासीं ऐं ॾिसूं त हुननि जो जेको आहे मौक़िफ़ छा आहे, छा चवनि पिया हिन सूरत हाल सिचुएशन हुननि बि ॾिठी। सर तव्हांजी तरफ़ आऊं ईंदसि SSP साहब। अवां हुननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त हू शदीद अज़ियत ऐं ग़म में आहिनि ऐं हू चवनि पिया त हुननि खे पहिरियों कश्मीर पुलिस कॉल करे पई त सागर कुमार बाज़ियाब थी वियो आहे, पर हू पोइ इंतज़ारु कंदा रहिजी वञनि था, पर सागर कुमार हिन वक़्तु ताईं मोटियो कोन आहे। त आख़िर ही छा मामिलो हुयो समूरो? मां पहिरियों तव्हांखे जीअं कश्मीर ज़िले जी तव्हां सूरत हाल ते ॿुधायो त मां थोरो हुन में ब्रीफ कंदो वञुसि। श्योर। तक़रीबन सवा महीनो पहिरियों मूंखे एडिशनल चार्ज मिलियो कश्मीर जो, जॾहिं उन जा हालात ईअं ई मीडिया ते तमामु घणा हाईलाइट थियंदा हुआ ऐं उन वक़्तु मुगवियुनि जी सूरत हाल इहा त तक़रीबन 42 आउटस्टैंडिंग मुगवी हुया ऐं पुलिस जी बैक शहादतूं थियल हुई, पुलिस डिमोरलाइज़ थियल हुई। उतां जे SSP साहब इरफान समेत साहब बि तमामु घणी एफर्ट्स कई, तमामु कोशिशूं कयूं, सुठा ऑफिसर हुया, पर शयूं शायदि बहितर न थी सघियूं। उन्हनि हालात में मूंखे एडिशनल चार्ज ॾिनो वियो ऐं इन्हनि सवा महीने में जीअं तव्हां ब्रीफ कयो 53 माण्हू असां बाज़ियाब कराए, जेके न सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट कश्मीर कंदकोट जा हुया, जैकमाबाद जा, लाड़काणे जा ऐं मुख़्तलिफ़ मुल्क जे हिसनि में जेके हनी ट्रैप ते माण्हू आया उहे बि असां बाज़ियाब करायासीं। उन में सभिनी खां जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि हुई उहो उतां जेके ॿार अॻुवा थियण हिकिड़ो ट्रेंड शामिलु थियल हो, जंहिंमें तव्हां ॾिठा हूंदो त तक़रीबन 73-74 ॾींहं ताईं उते कैंप बि इस्टेब्लिश कयो विया, अज़ीम मेणक लाइ, फरहान सूमरे लाइ, आदिश लाइ, जयदीप हुयो, मक़बूल मीरानी, इहे सभु ॿार हुया 7 खनि जेके अॻुवा थियल हुया रैंसम लाइ। उहे 7 जो 7 ॿार बग़ैर भुंग जे ऐं सेफ्टी असां बाज़ियाब करायासीं। उन अलावा घोटी कंदकोट ब्रिज जा जेके इंजीनियर्स ऐं वर्कर्स जेके 3 अॻुवा थियल आहे उहे बाज़ियाब थिया, AFC जा अहलकार बाज़ियाब थिया। उनजे अलावा अञा बि जेके हाई प्रोफाइल केसिस हुया सभु सेफली बाज़ियाब थिया। मां तव्हांखे दावे सां चवां त टोटली पुलिस परफॉर्मेंस सां थी, उन में को बि भुंग या का रैंसम या को अहिड़े क़िस्म जो न थियो। इन्हनि हालात में जेको तव्हां नंबर ॿुधायो मां जे रिकॉर्ड में जेका आहे ऐं स्टिल मां पंहिंजे दावे ते स्टैब्लिश्ड आहियां ऐं मां वटि उहे नाला बि मौजूदु आहिनि। उहे टोटल 5 मुगवी आउटस्टैंडिंग डिस्ट्रिक्ट कंदकोट कश्मीर जा, जंहिंमें सागर कुमार बि शामिल आहे। तव्हां इन्हनि हालात खे ॾिसो त जंहिं हालात में लुक आफ्टर चार्ज मूंखे ॾिनो वियो, एफर्ट्स थियूं, धाड़ेल मारती आहे, उन में हाई प्रोफाइल कचे में जेके दुरानी मार जे ऑपरेशन में असांजे 7 ॾींहं ऑपरेशन हलंदड़ रहियो, जंहिंमें बैक वक़्तु तव्हांजी मीडिया हाईलाइट कंदी रही त पुलिस चौकनि ते उन्हनि हमला कया, असां बाउंस बैक कयोसीं, उन्हनि कड़ो भॼण जी कोशिशि कई, पर बहरहाल असां सक्सेसफुली जेके कमरानी मुगवी हुया बिल्कुलु ठीकु आहे। मां हाणे अचां थो सागर कुमार ते। जी श्योर। सागर कुमार जे अगवा खां पोइ असां इंस्टेंटली उन ते ई कमु कयोसीं। उन में आइडेंटिफाई थिया अगवाकार, उन्हनि जे घरनि ते रेड थिया, सहूलियतकार पकड़िया विया
ऐं कुझु लम्हा अहिड़ा आया जो असांखे इहा पक हुई त हाणे अलाह ख़ैर कंदो इंशा ताला असांजी जेका पॉइंटेशन थी आहे सागर कुमार जी असां उहा ज़रूरु हाणे पॉइंट करे उन ते रेड करे ऐं असां हुनखे बाज़ियाब करे वठंदासीं छोकी बेचैनी बि हुई असां इन्हनि जी जेका मुखी इन पंचायत आहे ख़ुदि इन्हनि खे असां अपडेट कंदा रहिया आहियूं पंहिंजी प्रोग्रेस में पर ज़ाहिर आहे हिकिड़ी जिते उमेद थिए थी पुलिस सां त उहे माना उमेद इहा बि थिए त हाणे ज़ाहिर आहे पुलिस निकिती आहे कम जी ते त सर इहो ई असीं बि सम्झणु चाहियूं पिया त तव्हांजे पारां जेको आहे सागर कुमार जे पेरेंट्स खे वारसनि खे फ़ोन कॉल वियो हुयो जी मां उन्हनि जे पेरेंट्स सां डायरेक्टली न ॻाल्हायो आहे ऐं इन्हनि जे मुखियुनि खे मां ज़रूरु इहो अपडेट कयो त असां रेड लाइ वञी रहिया आहियूं त दुआ कजो त इंशा ताला उनजी बाज़ियाबी असां ई मोटियूं ऐं असांखे अलाह साईं कामयाबी ठीकु आहे यानी तव्हां ईअं कोन चयो त सागर कुमार खे असीं कुझु ई कलाकनि में जेको आहे वापसि तव्हांजी तरफ़ खणी अचूं पिया जी इन्हनि खां तव्हां पाण ॻाल्हायो इन्हनि बि इन शइ खे इंडोर्स न कयो आहे न मूंसां हिन ॻाल्हि थी आहे मां वाइदो ज़रूरु कयो आहे जेको मां उन्हनि खे अञा ताईं बि मां हैदराबाद में चार्ज संभालण खां पोइ बि उन ते क़ाइमु आहियां जीअं आदेश जेको नंढो हुयो उहो शिकारपुर में वेही करे बि हुयो कश्मीर जो पर मां बाज़ियाब कराए इंशाल्लाह एफर्ट्स सां आहियूं असांजी टीम हुते मौजूदु आहे कचे में स्टिल कश्मीर पुलिस सां गॾु मां पंहिंजी टीम ॾिनी आहे ठीकु आहे सर इहा पॉइंट तव्हांजी अची वई त तव्हां कीअं माण्हू बाज़ियाब बि कराया जंहिंमें ॿार बि शामिल हुया पर उन खां बाद में असीं ॾिठोसीं त जॾहिं उतां जा इलाक़ाई माण्हू जेके आहिनि वॾे अंग में पुरअमन एहतजाज करणु लॻा पोइ ही लठबाज़ी बि थी ऐं उन में असीं कुझु अहिड़ा ऑफिसर्स ॾिठासीं जेके बग़ैर वर्दी जे उते मौजूदु हुया हथनि में चाकू इहो बि भला क्लैरिफाई करे छॾियो त आख़िर इहा छा सूरत हाल हुई छा लठबाज़ी करण जो आख़िर छा रीज़न हुयो जी बिल्कुलु इहा मां थोरो बिल्कुलु हिन में क्लियर बि करणु चाहींदुसि पहिरियों कश्मीर में हिकिड़ो धरनो लॻो असां 12 उनखे इंगेज कयोसीं ऐं क़तई तौर ते मां इन जे हक़ में बि न आहियां त इहे इन खे लठबाज़ीअ सां या ॿिए फोर्स सां डिस्पर्स कजे जीअं ई राति जो धरनो ख़तमु थियो नेक्स्ट डे ते अब्दुल गनी बिजरानी साहब जेके मुंहिंजा दोस्त बि आहिनि उन्हनि जी सरकर्दगी में हिकिड़ो धरनो लॻो कंदकोट बाईपास ठीकु आहे अगरि तव्हां फुटेजिस ॾेखारे सघो त मां पाण उन धरने में वियुसि मां हुन सां ॻाल्हायो ऐं मां हुनखे चयो त अगरि धरनो ई मसइले जो हल आहे त मां तव्हां सां गॾु धरने में वेही थो रहां जिते हुननि चयो त न सर तव्हां वञो असांखे पंहिंजो कमु करण ॾियो मां चयुमि जे इन ई शइ जो हल आहे त मां तव्हां सां वेही थो रहां ऐं उन्हनि सां कलाक ॾेढ मां हुते वेठो रहियुसि अच्छा मूंखे पूरी सहमति हुई ऐं मां क़तई तौर ते इन जो न हुयुसि ऐं तव्हां जे लठबाज़ीअ जी ॻाल्हि कयो था अगरि तव्हां उन जा क्लिप्स कढंदव त को ऑर्गेनाइज़ वे में पुलिस का बि इन न कई आहे जंहिं इन्हनि पुलिस ऑफिसर अनऑथोराइज़ वे में अगरि उहे हिकु ॿ लठ इन्हनि यूज़ कई आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थी एस एच ओ बी सेक्शन जेको कादिर बंगवार उहो सस्पेंड थियो सरेंडर थियो उन जे अलावा इहा शइ थिए त लठबाज़ी जेको आहे उन जो रीज़न तव्हां असांखे कंसाइज़ली ॿुधायो न त छो आख़िर कई वई हू पुरअमन एहतजाज कनि पिया ऐं अचानक सां असीं लठबाज़ी ॾिठीसीं उन जो छा सबबु हुयो इहा त ॾाढी हिकिड़ी जेको आहे मज़हमत जोगी ॻाल्हि हुई मां उहा ई तव्हां गुज़ारिश कयां त न मां पुलिस एज़ अ कमांडर न एज़ अ डिस्ट्रिक्ट पुलिस इन शइ खे ऑथोराइज़ कयो न इंडोर्स कयो उते को झेड़ो थियो आहे जेका बि थी आहे पर पुलिस जे जेके इंडिविजुअल 3-4 ॼणनि 5 ॼणनि इहो कमु कयो उन्हनि जे ख़िलाफ़ सस्पेंड बि थिया कार्रवाई बि थी अगरि इहा शइ हुजे कार्रवाई थींदी सस्पेंड थी चुका आहिनि या थींदा थी चुका आहिनि बिल्कुलु सस्पेंड थी चुका आहिनि सस्पेंड थी करे सरेंडर थी चुका आहिनि डिस्ट्रिक्ट कंदकोट कश्मीर मां सरेंडर बि थी आहे सस्पेंशन सां गॾु उनजे ख़िलाफ़ हिकिड़ी तहक़ीक़ाती कार्रवाई बि थी ऐं कमेटी बि थी त इन्हनि खे वधीक जेका आहे त इहो कंहिंजी इंस्टिगेशन ते इहो अनऑथोराइज़ कमु इन्हनि कयो आहे ठीकु सर तव्हांजो पॉइंट जेको आहे अची विया ॿ इन्हनि मां ॻाल्हियूं सम्झ में आयूं त सागर कुमार जे पेरेंट्स सां तव्हांजी जेकी ॻाल्हि ॿोल थी हुई तव्हां उन्हनि खे ॿुधायो त असीं क्लोज़ टू दैट आहियूं बाज़ियाबी जे पर अगेन हू सवाल जेको बुनियादी असीं अॼु करणु चाहियूं था तमामु पैनलिस्ट खां त आख़िर एतिरी एॾी बदअमनी छो जो असांखे पुलिस खां बि सवाल करणो पवे पियो ऐं हिन वक़्तु जेको आहे पुलिस ते इन हवाले सां शदीद तंज़ बि थिए पियो पुलिस खे टारगेट बि कयो वञे पियो इमदाद साहब तव्हांजी तरफ़ां अचणु चाहींदसि तव्हां बि इन मामले खे बाक़ाइदा तौर ते परस्यू कयो पिया SSP साहब जो बि ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं तव्हां खां बुनियादी सवाल बि तव्हांजे आॾो रखंदसि त हिकु आख़िर बदअमनी एतिरी छो लॻी पई आहे केरु तव्हांखे नाकाम नज़र अचे पियो पुलिस खे ज़िम्मेवार करार ॾींदो रियासत खे ज़िम्मेवार करार ॾींदो तव्हांजो तजियो छा आहे इन हवाले सां ऐं ख़ासि करे सागर कुमार वारी ॻाल्हि ते लैला ॾिसो हीअ जेके अफ़वाह जूं वारदातूं आहिनि इहे 83-86 में हिकिड़ी वॾी हिकिड़ी वेव आई सिंध में एमआर जी तहरीक खां फ़ौरन पोइ थाड़ेल फैक्टर सिंध में तमामु घणो वधी वियो हो ऐं माण्हुनि जा अफ़वाह दादू हैदराबाद मटियारी जेके ज़िला नॉर्मली मटियारी वग़ैरह टंडोला यार सम्झा वेंदा आहिनि त पीसफुल ज़िला उते बि अफ़वाह जूं वारदातूं थियूं उत्तर सिंध त हिन में तमामु घणो जेको आहे सो भरियल हो उन खां पोइ ही अचानक जेका वेव शुरू थी आहे उत्तर सिंध जे कुझु ज़िलनि में इहा ॻाल्हि असांजे सम्झ खां ॿाहिरि आहे SSP साहब
जेके डेटा ॿुधाई उहा ॾाढी मुतासिर कोन आहे, ॾाढो सुठो कमु उन्हनि कयो आहे, एतिरा माण्हू उन्हनि बाज़ियाब कराया आहिनि, पर जेके रहियल माण्हू आहिनि उहे बाज़ियाब कराइण बि SSP साहब ऐं पुलिस जी ज़िम्मेदारी आहे। ऐं असां तवक़ो कयूं था त अमजद शेख साहब जेको सुठो कमु छॾे वियो आहे, हाणे जेको रोहल खोसो साहब आयो आहे या जेको शिकारपुर जो SSP साहब आयो आहे, हालांकि शिकारपुर जो जेको SSP साहब आहे कोराई साहब, ख़ालिद मुस्तफ़ा कोराई साहब, हुन ते त इलेक्शन कमीशन पाबंदी बि थी त हिनखे कॾहिं बि फील्ड पोस्ट न ॾिनी वञे। हुनजो पॉलिटिकल इंक्लाइन कंहिंसां आहे, हुकुमरान धुर सां आहे, सिपाह जो हूंदो हो, सियासी बुनियादनि ते उहो DSP थियो, वधी उते SP, हाणे शायदि SSP थियो आहे, उन ते त फील्ड पोस्टिंग ते पाबंदी आहे। ख़बर नथी पए त निगराननि उनखे शिकारपुर जहिड़े अहम ज़िले में छो रखियो आहे। ख़ालिद मुस्तफ़ा कोराई साहब जी कॾहिं बि का सुठी अहिड़ी परफॉर्मेंस रही कान्हे का, इहो कंहिं फ़ैसिलो कयो आहे, कीअं कयो आहे, उहा का ख़बर कान थी पवे। अच्छा, ही तो SSP शिकारपुर जी ॻाल्हि कयो, करंट SSP शिकारपुर जी कीअं आहिनि? जी ख़ालिद मुस्तफ़ा कोराई शिकारपुर, मां हुन जी ॻाल्हि कयां थो। अच्छा, बाक़ी जेके अमजद शेख साहब शयूं चयूं उनजे काफ़ी ॻाल्हियुनि सां इतफ़ाक़ कंदे मां इहा ॻाल्हि ज़रूरु शेख साहब खे चवंदुसि त ही जेके हेॾे वॾे तइदाद में माण्हू बाज़ियाब थिया, उहे धाड़ियल किथे आहिनि, अगवाकार किथे आहिनि, सहूलियतकार किथे आहिनि, उहे छो गिरफ़्तार न थिया? ऐं ईअं पीसफुली धरणे खां पोइ हेतिरे वॾे तइदाद में जेके मग़वी बाज़ियाब थिया, त इहो सुवाल त ज़रूरु उथे थो त उहे मग़वी कंहिं वटि हुआ? कंहिं सरदार जे बंगले ते हा, कंहिं सहूलियतकार जे बंगले ते हा, कंहिं वटि आहे? ऐं कंहिंखे इहा ख़बर न आहे त उत्तर सिंध जा जेके बि सरदार आहिनि सभिनी जा धाड़ियल पालियल आहिनि, कंहिंखे ख़बर न आहे त फंगवार कंहिंजा धाड़ियल कंहिंजा पालियल आहिनि, शहर जेके धाड़ियल आहिनि कंहिंजा पालियल आहिनि, ऐं जेके जो मज़ारी साहिबान आहिनि उहे कीअं क्रिमिनल एक्टिविटीज़ खे पैटर्नाइज़ कंदा आहिनि, इहा अमजद शेख साहब खे ख़बर न आहे, इहा त सिंध जे बचे खे ख़बर आहे त इहे जेके बि धाड़ियल सरदार आहिनि। हिते त हिकिड़ी अजीब हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे त जेको तेगो ख़ान तेगाणी आहे, कुझु ॾींहं पहिरीं भुगटिन खे वञी पंहिंजे बिरादरीअ जे माण्हुनि जे तरफ़ खां धाड़ियलनि जे पारां, तेगाणी धाड़ियलनि जे पारां वज़ाहतूं ॾींदो त मिंथूं कंदे असांखे नज़र आयो। उन तेगे ख़ान तेगाणी खे सिंध पुलिस जे ॿिनि SSP, हिकिड़ो पंजोथा साहब ऐं हिकिड़ो जेको हाणे माशाल्लाह DIG थियो आहे साउथ जो रज़ा साहब, उन्हनि उनखे पीस एवॉर्ड ॾिनो। त हिते त पुलिस जो किरदारु त बहितर कोन रहियो आहे। डॉक्टर जमील साहब जॾहिं एडिशनल IG हुआ सखर जा या CTD जा हुआ, त उन वक़्तु डॉक्टर जमील साहब बहितर ॿुधाए सघनि था, या अमजद शेख साहब ऐं जेके पुलिस जा दोस्त असांखे बहितर ॿुधाए सघनि था। उन वक़्तु ॿ टे सिस्टम हलंदा, हिकिड़ो फ़र्क़ बशीर जो सिस्टम हलंदो, हिकिड़ो AG मजीद जो सिस्टम हलंदो, IG माना मुक़ररियूं बदिलियूं IG जे हथ में कोन हुयूं, SSP पैसा ॾेई मुक़ररु थींदा हुआ, टेंडर भरे ईंदा हुआ, ऐं उन खां पोइ हर महीने माना उन चए पोइ मुक़ररु कराईंदो, उनखे पैसा ॾींदा, उनजो किचन हलाईंदा। सभिनि खे ख़बर आहे त हीउ जेको घोटकी जो, सखर जो, खैरपुर जो या हैदराबाद जो SSP आहे, इहो फलाणे साहब जो रखियलु आहे, इहो फलाणे साहब जो किचन थो हलाए। इन सॼे इन फिनामिना में कीअं उहो SSP पंहिंजो सही परफॉर्म कंदो, ऐं जॾहिं SSP पैसा ॾेई मुक़ररु थिए कंहिं फ़ारूक बशीर खे, कंहिं AG मजीद खे, XYZ खे, त उहो पंहिंजे IG जी कीअं ॿुधंदो? जॾहिं SSP एॾो कमज़ोर हूंदो, DIG एॾो कमज़ोर हूंदो, त उनजे हेठां कमु कंदड़ SHO खां कीअं तवक़ो रखी सघो था त हू मेरिट ते कमु कंदो? हींअर वेझे माज़ी में 4 हाई प्रोफाइल तमामु घणो कॉमन आहे कच्चे जी साइड ते। इमदाद साहब, तव्हांजो पॉइंट जेको अची वियो आहे, तव्हां ऑटोनॉमी जी ॻाल्हि कयो पिया, ऑफिसर्स पर जेको पावर हुजे थो उनजी यूटिलाइज़ेशन थी वई आहे, उनजा डिफरेंट जेके कनेक्शंस हुजनि था, त उन्हनि मां असीं कीअं एक्सपेक्ट कयूं त हू जेको आहे सही तरह कमु कंदा? 90% लैला मूंखे जेको आहे कंट्राक्ट करे डॉक्टर जमील साहब, अमजद साहब, त 90% सिंध जा जेके SSPs आहिनि पैसा ॾेई मुक़ररु था थियनि, उन्हनि जो कहिड़ो मेरिट आहे? उहे सभु गुटको, माओ, ईरानी तेल, स्मगलिंग न पिया थियनि। इनखे बि तव्हां वन ऑफ द फैक्टर्स सम्झो पिया। अमदाद साहब, आउं बिल्कुलु तव्हांजी तरफ़ वापसि ईंदसि, डॉक्टर जमील जी तरफ़ वधूं था, ऐं गॾु असां सां ॿिया पैनलिस्ट बि मौजूदु आहिनि, नवाब बसाण साहब ऐं गुलाम फरीद साहब, उनजी तरफ़ बि वेंदासीं, पर क्विकली डॉक्टर जमील वटि वेंदासीं, थोड़ी उन्हनि सां गुफ्तगू कंदासीं। डॉक्टर जमील, आप ये पूरी गुफ्तगू सुन रहे थे कि जब इस तरह के वाक़यात होते हैं, यानी दिन दहाड़े आप देख लें, किसी भी वक्त देख लें, कोई जो है वो फ़ौरन से अगवा हो जाता है, तो इसमें आप पुलिस की रिस्पॉन्सिबिलिटी कैसे देखते हैं? चूँकि आप भी ज़ाहिर है एडिशनल IGP CTD सिंध रहे हैं, सखर में भी आप रहे हैं, तो क्या पीछे फैक्टर्स आकर होते हैं क्या हैं? आप अपने तजुर्बे से क्या बताएंगे ज़रा? देखिए, ये जो हनी ट्रैप का सिस्टम तो कई डेकेड से जारी है, और कच्चे के इलाके में लोगों को अगवा करके ले जाने का सिलसिला भी कई सदियों से जारी है। बट जैसे आपके एक पार्टिसिपेंट ने बताया कि 1980s में ये चीज़ बहुत बड़ी, डिकॉइटी और किडनैपिंग का सिलसिला बहुत बड़ा, वो सारे फैक्टर्स आपके दोनों जर्नलिस्ट ने बड़े अच्छे तरीके से बयान किए।
मैं ज़ाती तौर पे ये समझता हूँ, जब मैं कोई 1 साल से ज़्यादा रहा हूँ तो इक्का दुक्का वाक़यात होते थे, लोग रिकवर भी होते थे। फिगर्स जो हैं वो कभी भी दुरुस्त नहीं होती। फ्रैंकली पुलिस जो फिगर्स प्रेजेंट करती है, एक्चुअल फिगर्स उससे ज़रा मुख्तलिफ होती हैं। अच्छा। तादाद जो बयान की होती है वो ज़्यादा होती है, और बहुत से लोग शायद किसी किले में नहीं होते जो दूर दराज के दूसरे सूबों से हनी ट्रैप होके यहाँ आए होते हैं। मैं ज़ाती तौर पे समझता हूँ कि ये पुलिस की बुनियादी जिम्मेदारी है कि इन चीज़ों को होने से रोके, और अगर कोई वाक़यात हो जाते हैं तो पूरी कोशिश करे बयान को रिकवर करने की। लेकिन बहुत सारे फैक्टर्स हैं जो हमें टारगेट्स अचीव नहीं करने देते। उसमें कुछ तो वसाइल की कमी है। अच्छा। कुछ ये है कि इस इलाके में ओवरऑल जो जनरल डेवलपमेंट का लेवल है वो बड़ा पुअर है। हमें इंफ्रास्ट्रक्चर को डेवलप करना होगा। आपने ये लैला देखा होगा कि जब दादू मोरू पुल बना तो वहां डकैत ग्रेजुअली खत्म हो गए, जब लाड़काना खैरपुर पुल बना तो वहां डकैत खत्म हो गए। अब वहां हम सुनते ही नहीं कि कभी कोई खबर डकैती की। अब ये एक बहुत बड़ा चैलेंज है, यहाँ जो डकैतों की एक बादशाहत है। अगर कंदकोट गोटकी ब्रिज बन जाता है तो ये जो कच्चे का 100-125 किलोमीटर का इलाका सक्खर से लेके और राजनपुर तक है, ये 2 हिस्सों में डिवाइड हो जाएगा। अच्छा। इनका आपस में कम्युनिकेशन खत्म हो जाएगा। अप्रोच रोड्स बनेंगी तो इनके लिए यहाँ सरवाइव करना बहुत मुश्किल हो जाएगा। इस ब्रिज के नीचे कई आइलैंड है, कच्चे का इलाका है जहाँ बड़े बड़े ताकतवर डाकू के गिरोह रहते हैं, तो वो दे आर फीलिंग थ्रेटेंड। उनकी सर्वाइवल का मसला है और ये उनके लिए एक एक्सिस्टेंशियल थ्रेट है, इसलिए वो इतना रिएक्ट कर रहे हैं। प्लस उसके अलावा जो हमारे मुकामी पुलिस वाले हैं वो भी अक्सर उसी कबीले के होते हैं। उनके कुछ रिश्तेदार डेकॉइट्स के गैंग्स में होते हैं, कुछ पुलिस के महकमे में होते हैं। वो बहुत सी इंफॉर्मेशन लीक करते हैं, पुलिस रेड्स प्लान करती है, उन तक पहले इतला पहुंच जाती है, रेड नाकाम हो जाती है। पुलिस कोशिश करती है, बहुत सा जानी नुकसान होता है, बहुत से हमारे पुलिस के कांस्टेबल से लेके डीएसपी तक शहीद होते हैं, एसएसपीज अंडर अटैक आते हैं। बट जब तक ये जो मोल्स हैं डाकुओं के, जो स्पाइस हैं पुलिस डिपार्टमेंट में, ये जब तक आइडेंटिफाई नहीं होंगे, ये एलिमिनेट नहीं होंगे, तब तक सिचुएशन बेहतर नहीं होगी। फिर लोकल कुछ पॉलिटिकल एलिमेंट्स हैं, कुछ जागीरदार हैं, कुछ पथारीदार हैं जो इनको सपोर्ट करते हैं, जो इनको रिफ्यूज प्रोवाइड करते हैं, जो इनको रिसोर्सेज देते हैं, उनके खिलाफ भी एक सीरियस जो कैंपेन चलानी जो है वो बहुत जरूरी है। ठीक है। तो लेट्स से डॉक्टर जमील, सॉरी टू इंटरफेयर, एक सवाल मैं आपसे पूछना चाहूँगी, अभी आसान लफ्ज़ों में एक सादा सा सवाल है। अभी जो इस वक्त आपको सूरत हाल नज़र आ रही है, स्पेशली कश्मीर कंदकोट की, जिम्मेदार आप इसमें बाकायदा तौर पे पुलिस और रियासत को ही समझते हैं ना? वहाँ के जो सरदार वडेरिया जो भी बाअसर अफराद हैं, दोनों की जिम्मेदारी आती है ना बड़ी लेवल पे? जिम्मेदार करार दे रहे हैं इस वक्त जो मेंटेन करना, जी, लॉ एंड ऑर्डर को मेंटेन करना, क्राइम को कंट्रोल करना, ये बुनियादी जिम्मेदारी है पुलिस की, स्टेट की, और स्टेट इसको एनफोर्स करती है थ्रू द पुलिस। राइट। तो इसको तो आप डिनाई नहीं कर सकते। कोई पुलिस ऑफिसर ये नहीं कह सकता कि ये मेरी जिम्मेदारी नहीं है। लेकिन जो मकामी लोग हैं, जो आपके मकामी जर्नलिस्ट हैं, उनको काफी हद तक खबर होती है कि एक्चुअल नंबर क्या है। अच्छा, ठीक है। इस वक्त तो हमारी जो रिपोर्टर इन्फॉर्मेशन दी है कि वो 15 तक का नंबर है कि जो मुगवी इस वक्त तक डाकुओं के पास हैं, 15 का नंबर है, ख़ास करके कश्मीर की अगर बात की जाए। बहरहाल असीं ॻाल्हाइण उहो ई चाहियूं पिया त जेको आहे ही आख़िर बदअमनी ख़त्म कॾहिं थींदी। ऐं गॾो गॾु डॉक्टर जमील जो चवणु आहे नाज़रीन त ही कंदकोट घोटकी जो जेको ब्रिज ठहे पियो, इहो रीज़न थी सघे थो धाड़ेलनि जे रिएक्ट करण जो। पर रिएक्ट जेकॾहिं कनि बि था, लेट्स एक्सेप्ट दैट फॉर अ वाइल, पर पोइ बि उनखे उन शइ खे आख़िर कंट्रोल छो न पियो करे सघे, इहो सवाल। दैट्स अप। तव्हां छा इन इहा ई साॻी ॻाल्हि तव्हां खां बि मां पुछणु चाहींदसि त कंदकोट घोटकी ब्रिज जेको ठहे थो, ही असीं रोज़ जेके ही इंसिडेंट्स ऐं वाक़िया ॾिसूं था, ॿुधूं था, इहे उनजो नतीजो आहे। डॉक्टर जमील ईअं सम्झनि पिया। लैला साहिबा, तव्हां मूंसां ॻाल्हायो पिया? जी जी, तव्हां सां ॻाल्हायूं पिया। न, डॉक्टर जमील साहब जी पॉइंट काफ़ी हद ताईं वैलिड आहे, छो त कंदकोट ऐं जेका बेरिज आहे घोटकी वारी जॾहिं ठही वेंदी त काफ़ी हद ताईं जेके ॾोहारी सरगर्मियूं उन इलाइक़े जूं उन्हनि ते माना कंट्रोल ईंदो, या वैलिड पॉइंट आहे। ऐं धाड़ेलनि जो थी सघे थो त इहो माना ज़िंदगी मौत जो मसइलो हुजे। अच्छा। पर अगेन वरी बि इहा ॻाल्हि अचे थी साम्हूं, उन्हनि जे लाइ बिल्कुलु इहो ज़िंदगी मौत जो मसइलो हूंदो, छो जो जीअं साईं ॿुधायो जमील साहब त जेका दादू ऐं मोरो पुल ठही त काफ़ी हद ताईं दादूअ मां माना जेके धाड़ेलनि जा वॾा वॾा टोला, लाइस चांडिया, परू चांडिया ऐं कुशकनि जा टोला, उहे असांखे वाइप आउट थी
थींदे नज़र बि आया असां पाण पंहिंजी ज़िंदगी में उहे ख़तमु थींदे सही। टोला ॾिठा पुल जे करे न पर असर आहे त पुलिस जो एक्शन ठीकु त बदकिस्मतीअ सां जेका पॉलिटिकल इंटरफेरेंस हुई गुज़िरियल जेके 15 साल पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई उन में जेका सियासी मुदाख़लत हुई पैसनि जे एवज़ SSPs जी मुक़ररियूं हुयूं उन जे करे पुलिस जी जेका क़ाबिलियत आहे पुलिस जी जेका इफिकेसी आहे उहा बुरे तरीक़े सां जेको आहे मुतासिर थी हींअर बि तव्हां ॾिसो त सखर में DIG खे हमीद खोसो हिकिड़ो वेल रेपुटेड ऑफिसर आहे उनखे गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां मुक़ररी करण जे बावजूदि उनखे चार्ज वठण खां रोकियो पियो वञे हालांकि हींअर सियासी गवर्नमेंट न आहे केयर टेकर आहिनि जेके ॿुधाइनि था त उहे टेक्नोक्रेट आहिनि ऐं गैर जानबदारी जी दावा बि कनि था त इहो असांखे ख़बर नथी पए त सिंध जो हिकिड़ो अहम जेको आहे सो डिवीज़न आहे सखर जंहिंमें हमीद खोसे जहिड़ो हिकिड़ो सुठो ऑफिसर मुक़ररु थियो आहे अब्दुल हमीद खोसे जहिड़ो उनखे उहे कहिड़ियूं ताक़तूं आहिनि जेके उनखे चार्ज वठण खां रोके रहियूं आहिनि IG साहब पंजाब मां आयो आहे उनजो को पॉलिटिकल हिते को लिंक बि न हूंदो बज़ाहिर त IG साहब उनखे छो चार्ज वठण खां रोकियो आहे ऐं उहे कहिड़ियूं कुवतूं जेके हमीद खोसे साहब नाराज़ इदात साहब माज़रत मां इंटरफेयर कयां पई पॉलिटिकल कुवतूं हर ज़िले में जेको भोतार MNA MPA वेठो आहे उन्हनि जी मंज़ूरीअ सां SSP लॻे थो उन्हनि जी मंज़ूरीअ सां इन्हनि जी 80% जेका सियासत आहे उहा पुलिस जे ज़रिए थी हले जेसिताईं उन मां सियासी हथ ख़तमु न थींदो फारूक बशीर AG बजीर ऐं गवर्नमेंट पीपल्स पार्टी जो हथ ख़तमु न थींदो तेसिताईं सिंध में कॾहिं मां नथो अची सघे ठीकु इमदाद इहा साहब ॻाल्हि बिल्कुलु हिकिड़े फील्ड रिपोर्टर जे तौर ते मां ज़िमेदारी सां चवां थो जी नवाब साहब आवाज़ अचे पियो तव्हांखे जी 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 तव्हां सां ई ॻाल्हायां पई त आख़िर रियासत जो जेको आहे छा किरदारु आहे छा रोल आहे छो नाकाम थी वई आहे रियासत हुजे या पुलिस हुजे हू इंश्योर आख़िर छो नथा कराए सघनि सेफ्टी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सभ खां पहिरियों तव्हांजी महिरबानी जो तव्हां हेॾे वॾे इशू ते मूंखां पुछियो मसइलो इहो आहे की जीअं पहिरियों ॻाल्हि थी त जेको कश्मोर कंदकोट ऐं घोटकी जेकी बिरज आहे मेन मसइलो उहो आहे हुनजो हाणे जीअं मिसलन मां चवां त जीअं सेवण जो कचो जेको काज़ी अमन खे रोड मिलाए थो आमिरीअ खां जेको हिते क्राइम तमामु घणो हुयो जेको उन पुल ठहण सां तमामु घटि थियो जेको वरी अचूं मोरे ते पुल ते हिते बि क्राइम घणो हुयो कचे जो इलाइक़ो हुयो इहा बि मोरे वारी पुल ठही जॾहिं लाड़काणो खैरपुर पुल हिते बि क्राइम तमामु घणो हुयो जेको ठही हाणे वञी मुंहिंजे ख़्याल में सखर ऐं घोटकीअ में बि का अंदरि ते हिकिड़ी ॿी बि पुल ठहणी आहे जेकी सिंध गवर्नमेंट इनखे अप्रूवल ॾिनी आहे ॿी ठहणी आहे कश्मोर कंदकोट ऐं घोटकी खां ओॾां बि जेकी मेन जेको रीज़न्स आहे इहो ई आहे जेको असीं उन्हनि में अञा ताईं जेकी पुल ठाहिण में असीं कामयाबु न विया आहियूं ऐं उहो इन जे करे शायदि उते जेको कॉन्ट्रेक्टर आहे या जेको उन लाइ इशू आहिनि जेकॾहिं उहो उते कमु करे थो त उनखे जेको आहे सो उते वॾियूं रुकावटूं आहिनि ऐं उते जेको आहे उतां जा माण्हू जेके धाड़ियल आहिनि राति जो फायरिंग कनि था ऐं उन जा माण्हू खणी वञनि था ऐं जेको उहो कमु पुलिस जो आहे जेको पुलिस खे कंट्रोल करणो आहे इहो असीं कॾहिं बि इन शइ खे डिनाए नथा कयूं त अमजद शेख मुंहिंजे ख़्याल में तमामु A1 ऑफिसर आहे ऐं ॿिया बि जेके ऑफिसर आहिनि तमामु सुठा आहिनि पर कोताहियूं कंहिंजियूं पुलिस जूं आहिनि थोरियूं घणियूं आहिनि पुलिस जूं कोताहियूं इन जे करे कि जिथे जंहिंखे मुक़ररु कयो वेंदो आहे ज़ाहिरी आहे SHO हुजे या SP हुजे या DSP हुजे उनखे पंहिंजे इलाइक़े जी ज़िम्मेवारी हूंदी आहे पर नवाब साहब इमदाद साहब सम्झनि था त मेरिट ते जेको आहे ऑफिसर्स जूं मुक़ररियूं न पयूं थियनि सियासी मुदाख़लत थिए पई इहो बि हिकु वॾो कारण आहे मां उन ते अचां पियो जी जेकॾहिं हाणे असां सां अमजद शेख साहब आहे लाइन ते आहे जेकॾहिं मेरिट ते न हुजे हा पोस्टिंग तव्हां अमजद शेख साहब खां हाणे पुछी सघो था तव्हांजी मेरिट आहे या कंहिंजी सिफारिश ते आहे या कंहिंजे चवण ते आहे उहो तव्हांखे ख़ुदि ई ॿुधाए सघे थो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी छा आहे त 15 साल हुकूमत कई आहे उन ते इहो जेको इल्ज़ाम बार बार लॻे थो त मेरिट ते न आहे ऐं कंहिंजे मार्फत जेको आहे त उनजी पोस्टिंग थिए थी ॾिसो कॾहिं बि असीं न चाहींदासीं त कंहिंजे मार्फत जा ही अहिड़ो सिलसिलो आहे जेकॾहिं पुलिस में बि असीं थोरो काथे का रुकावट विझंदासीं डिस्ट्रिक्ट लेवल ते त उहो कमु उते हली न सघंदो चाहे कुझु बि हुजे किथे बि हुजे त क्राइम आहे चाहे केरु बि हुजे क्राइम जो साथारी हुजे या क्राइम कंदड़ हुजे उहो ॿई बराबरि आहिनि
अगरि कोई उनजी सपोर्ट करे थो उहो उन सां गॾु आहे, चाहे केरु बि हुजे, चाहे कहिड़ो वॾो माण्हू हुजे, ऐं उनखे कानून जे कटण में अचणु घुरिजे, चाहे केरु बि हुजे। ऐं उन में असां पुलिस खे बिल्कुलु फ्री हैंड छॾियो आहे। असां कॾहिं बि हिननि खे न चयो आहे त जेको आहे इहा असां चवंदा आहियूं त फौरन उनखे गिरफ़्तार कयो ऐं उनखे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। उन में इहो थो थिए त उन में मतिलबु इहो थो थिए त माण्हुनि खे जल्दी रिलीफ मिली थो वञे, कोर्ट जे थ्रू उहे जल्दी छुटी था वञनि, उहे साॻा ई। मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे जो हिन कश्मीर कंदकोट में असां जूं भेनरूं अॻुवा थियनि थियूं, असांजा बछड़ा अॻुवा थियनि था। मतिलबु इहो इन्हनि माण्हुनि खे अहसासु न आहे उतां जे माण्हुनि खे या उतां जे ॿिए कंहिंखे जेको एॾो वॾो वाक़िया थियनि था त उन ते तवजो मुंहिंजे ख्याल में जेको बि हिन वक़्तु ऑफिसर आहे हुते एसपी जा रोहिल खोसो साहब उन्हनि सां असीं कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कईसीं पर हू जेको आहे कंहिं क़िस्म जो जवाबु न पिया ॾियनि। उन में जेके इंटेलिजेंस इदारा आहिनि उहे गॾिजी करे उन ताईं पहुची सघनि था ऐं उनखे कैफ़र किरदार ताईं पहुचाए सघनि था। अॼु मां तव्हांखे थोरो मिसाल ॾियां त असांजे ख़ैरपुर खजूर मंडी आहे जेके अरबे रुपया ॾिए थी, अरबे रुपया ॾियण जे बावजूद बि जेके टैक्स ॾियनि था, अॼु मूंखे ॿुधाइनि त साईं असां करोड़ खां 1.5 करोड़ रोज़ानो मज़दूरनि खे मज़दूरी ॾींदा आहियूं, जंहिंमें 7 खां 8 हज़ार लेडीज़ कमु करे थी ऐं 8 खां 10 हज़ार मर्द कमु करे थो रोज़ानो बेसिक ते। 1.5 खां 2 करोड़ असीं उन्हनि खे रोज़ानो ॾियूं था। अॼु 2-3 ॾींहं अॻु में ख़ैरपुर में जेको धाड़ो लॻो, मां अॼु पाण पर्सनली उते वियुसि, मां उन्हनि खे हथ ॿधी रिक्वेस्ट कई, ख़ुदा असां सां ताउन कयो, पुलिस सां ताउन कयो, जेकॾहिं पुलिस तव्हांजो चवणु नथी वठे असां सां अचो, असां तव्हां सां गॾु आहियूं। सही नवाब साहब ये ॻाल्हाइण जी ताईं त सभु ॻाल्हियूं दुरुस्त आहिनि। जी इमदाद साहब रिस्पोंड करणु चाहींदो मां हिकिड़ो जुमिलो इंतहाई अदब सां वसाण साहब खां पुछंदुसि। जेकॾहिं वाक़ई मुंहिंजो अर्ज़ु आहे, तव्हां एम एन आहियो, तव्हांजे लाइ इज़त आहे, भाउ आहियो असांजा, पर जेकॾहिं पुलिस में सिंध पुलिस में पॉलिटिकल हथ न आहे मुक़ररीअ में त जीलानी हाउस ऐं वसाण हाउस जो SSP खैरपुर जी मुक़ररी ते झेड़ो छाजे लाइ हूंदो आहे? छो वसाण ग्रुप चाहींदो आहे, वसाण हाउस चाहींदो आहे त असांजो SSP हुजे ऐं जीलानी साहब, कायम अली शाह साहब ऐं उन जूं नियाणियूं चाहींदियूं आहिनि त असांजो SSP हुजे। जॾहिं तव्हांखे इहो माना न आहे, पुलिस आज़ादु आहे, त तव्हां छा ते माना तव्हांजा माना झेड़ा हूंदा आहिनि त SSP असांजो हुजे? पोइ इहो फ़ैसिलो थींदो आहे त DC जीलानी हाउस जो हूंदो त SSP वसाण हाउस जो हूंदो। इहा हालत रुगो खैरपुर में न आहे, सिंध जे हर ज़िले में आहे। या कहाणी घर घर जी आहे, सिर्फ़ु खैरपुर जी न आहे। इहा माना हींअर ओपन सीक्रेट आहे, हिनखे केरु बि डिनाए नथो करे सघे। डॉक्टर जमील साहब वेठा आहिनि, ॿुधाइनि त घणा SSP हुननि पाण मुक़ररु कया ऐं घणियूं माना जेको आहे सो तव्हांजे सियासी वॾेरनि, भोतारनि, MNA, MPS ऐं यानी नवाब साहब असांजा पैनलिस्ट सम्झनि पिया त पुलिस वटि पंहिंजो पावर कोन आहे। हमीद खोसा साहब जेको जी इमदाद साहब जवाब ॿुधी वठूं, तव्हांजो पॉइंट अची वियो तव्हांजे ॻाल्हि ते। उनजी मुक़ररी में सभिनी खे ख़बर आहे त ख़ुर्शीद शाह रुकावट आहे, नथो चाहे त हमीद खोसो साहब सखर जो DIG थे, हू पंहिंजो मनपसंद DIG आणण थो चाहे या पॉलिटिकल मुदाख़लत आहे। जवाब वठी था वठूं इमदाद साहब, जवाब वठी था सघूं त थोरो अञा सोलो करे त सियासी मदाख़लत ते हू अञा ताईं अटल बीठा आहिनि त सियासी मदाख़लत वधी आहे तॾहिं अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। जी लैला साहिबा, इमदाद साहब सुठो साहबी आहे, मां हुनजी जेकी रिपोर्टिंग थींदी आहे मां हुनखे मञींदो आहियां, सुठी कंदो आहियां, झर जंग पहुचंदो आहे। मसइलो इन ॻाल्हि जो आहे कि यकीन कयो कि पोस्टिंग कंहिंजी केरु हुजे, ज़ाहिर आहे कोताहियूं कमियूं हूंदियूं, हर को चाहींदो त मुंहिंजी तरफ़ां पोस्टिंग ते, बाक़ी तव्हां AG मजीद ऐं ॿियनि खे इन्वॉल्व कयो, उनजो न हूंदो। ज़ाहिर आहे इलाइक़े में 8 ॼणा आहिनि त उहो नवाब साहब इन जो न थोरो सोलो सवाल मां तव्हां खां पुछां थी त पुलिस जे मुक़ररनि में सियासी मदाख़लत आहे या न? बस इन जो हा या न में जवाब ॾियो त पोइ असां अॻिते गुफ़्तगू खे वधायूं। ॾिसो मुंहिंजो जेको पर्सनल जेको व्यू आहे, मां त इहो ई चवंदुसि उहो माण्हू कमज़ोर आहे जेको चाहे थो त जेको मुंहिंजे चवण ते SP हुजे या DC हुजे। मुंहिंजे ख्याल में जेको कोई बि अचे ऐं उहो इंसाफ़ जो करे, मुंहिंजे लाइ उहो प्रेफरेंस आहे, मां उहो चाहींदुसि। न ग़लति त ॻाल्हि थी वई, ॻाल्हि खे त बिल्कुलु ग़लति मञूं था, पर सियासी मुदाख़लत यानी इहो सभु थिए अथो या न? ॾिसो न, तव्हां हाणे अमजद शेख साहब लाइन ते आहे, अमजद शेख साहब लाइन ते आहिनि, टीम खां पुछण चाहियां तव्हां ॿुधो न मुंहिंजी ॻाल्हि। जी प्लीज़ साहब खां पुछो त उनजी पोस्ट मेरिट ते थी आहे या कंहिंजे चवण ते थी आहे? हाणे हैदराबाद थी आहे, मेरिट ते थी आहे, कंहिंजे चवण ते थी आहे? ईअं न आहे जिलियानी हाउस हुजे या वसाण हाउस हुजे, मां इन शइ खे न मञा। मां इन शइ खे मञा त जिथे बि हुजे कंट्रोल हुजे। जेकॾहिं असीं हुननि खे चऊं था हीअ ॾोहारी कयो, असांजो न चवण वठनि, न ॿुधनि, केरु बि हुजे, चाहे छा बि हुजे,
क्राइम कंदड़ आहे, ॾोही आहे, अगरि उनजो कोई ॾोही कोई बि उनखे सपोर्ट करे थो त उहो उन क्राइम में मुलज़िम आहे। जेकॾहिं अमजद शेख साहब खे ख़बर आहे, जेकॾहिं ॿियनि ऑफिसर जेकॾहिं ॿुधनि था, हिते खैरपुर में रहिया हूंदा, जीअं DIG साहब जेको हाणे हिन वक़्तु लाइन ते आहे, DIG साहब तमामु सुठो हा, त उनखे बि ख़बर आहे त असां कॾहिं बि कंहिंखे बि ग़लति माण्हू लाइ फ़ोन न कयो आहे, न चवंदासीं, न कॾहिं कयो आहे। अॼु मां पाण उन्हनि माण्हुनि खे कसम खणायो आहे, ख़ुदा राम कयो, असांखे ॿुधायो जेको तव्हांखे फ़ोन अचे थो, कम अज़ कम असांखे त ॿुधायो, असां उन शइ खे ॾिसूं ऐं इंतिज़ामिया सां मिली करे, इंटेलिजेंस इदारनि सां मिली करे कम अज़ कम उन्हनि खे त असां सख़्ती कयूं। न अॻियां तव्हांखे छा ॿुधायो वञे नवाब साहब, ही जेको सभु कुझु थिए पियो, अगवा थी वञनि था, ही त सभिनी जे साम्हूं आहे न, तव्हांखे छा ॿुधायो वञे? तव्हां ॻाल्हि था कयो बाज़ियाबी वारी। लैला ॾिसो, हे जेको असांजी हुकूमत हुई त एतिरा यकदम वाक़िया न थिया, जेके असांजी हुकूमत वञण खां पोइ इहो फौरन हिकिड़ो लहर। अच्छा, उन टाइम बि 12 मुग़वी हुया पंहिंजो नवाब साहब। हाणे जीअं अमजद शेख साहब चयो त मां जेको आहे सो 3 हाणे वधी विया आहिनि, 15 थी विया। जी जी, ॾिसो उहे असांखे अफ़सोस आहे, असांजा बचड़ा अगवा थियनि, असांजूं माइरूं अगवा थियनि, असांजी भेनरूं अगवा थियनि, इहो शर्म जो मक़ाम आहे, इहो सुठी ॻाल्हि न आहे, ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। ऐं इहो असांजे लाइ, इहो पुलिस लाइ, इहो इंटेलिजेंस इदारनि लाइ, सभिनी लाइ, असां सभिनी खे मिलजे, असांजा शहर आहिनि। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे ॿुधाइजो, तव्हां इंटेलिजेंस इदारनि जी ॻाल्हि कयो पिया, ही समूरी सूरत-हाल ॾिसी करे तव्हां उन्हनि खे कॾहिं भला अप्रोच कयो, यानी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हियूं थियूं त जेको आहे असीं वफ़ाक़ सां मिली करे ऑपरेशन कंदासीं, अलाए छा थींदो, पर उहो त हिन वक़्त ताईं बि पूरो न थियो नवाब साहब। ॾिसो, मां उहा ॻाल्हि नथो चवां, उतां जे इंटेलिजेंस इदारा हर डिस्ट्रिक्ट में मौजूदु आहिनि, उहे SP साहिबान उन्हनि सां मिलनि था, या ॻाल्हि थिए थी त उहा ज़रूरु थींदी हूंदी, अमजद शेख ॿुधाए सघे थो, उहे मिली करे चलो ॿुधी वठूं था उन्हनि जी ज़बानी। जेके पुलिस वटि इक्विपमेंट आहिनि, शायदि उहे हुननि वटि तमामु घणा आहिनि, इंटेलिजेंस इदारनि वटि जेकी ज़ाहिरी आहे उहे पाकिस्तान लेवल ते ऐं दुश्मन ते हर उन ते नज़र आहे पंहिंजे इंटेलिजेंस इदारनि जी, तो उन्हनि वटि इक्विपमेंट तमामु बहितर आहिनि। ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं असां वटि बि कुझु सुठा ऑफिसर आहिनि, उन्हनि वटि बि जीअं मां मिसाल ॾियां अमजद शेख साहब, उन्हनि वटि बि इक्विपमेंट तमामु सुठा आहिनि, ऐं इहे तमामु अमजद जहिड़ा ऑफिसर जेकॾहिं सभु मिली करे कुझु आहिनि अहिड़ा, कुझु अञा बहितर थी सघे, सुठो रिज़ल्ट ॾेई सघनि था ऐं बहितरी तरफ़ वञी सघूं था। असां बशर्ते के हिननि खे फ्री हैंड ॾियूं, फ्री हैंड ही आहिनि। अच्छा, इहो फ्री हैंड आहिनि, इहो थोरो अमजद साहब खां असीं पुछी वठूं था। SSP साहब, तव्हां बि समूरी गुफ़्तगू ॿुधो पिया, हिन वक़्तु बहस जेको हले पियो त ही अमन अमान जी सूरत हाल में वन ऑफ द फैक्टर्स जेको आहे उहो पुलिस ऑफिसर जूं मुक़ररियूं मेरिट ते न थियणु आहे, ऐं सियासी मुदाख़लत जी बि जेको आहे ॻाल्हि थिए पई पैनल में। तव्हां छा इन जो जवाबु ॾींदा? नवाब साहब बि तव्हांखे बार बार एड्रेस कनि पिया। जी, मां पंहिंजे हद ताईं त तव्हांखे ॿुधायां, मां 12 डिस्ट्रिक्ट हेड करे चुको आहियां सिंध में, ऐं मां बिल्कुलु हिकिड़ो दावे सां चवां थो त कंहिंमें बि पॉलिटिकल इंटरफेरेंस हिकिड़ी बि न। लास्ट पोस्टिंग जेका शिकारपुर थी, मां वॉलंटियर कयो, मां पाण IG साहब खे चयो, गुलाम नबी मेमन साहब बि हूंदा, उहो तव्हां उन सां तस्दीक करे सघो था त मां पाण उन लाइ हैदराबाद छॾे करे शिकारपुर वञण लाइ तयारु थियो, जो हुते क्राइम जी सूरत हाल अख़्तर हुई। कश्मीर जो भी चार्ज मां पाण वॉलंटियर कयो, जो हुते को SP वञण लाइ तयारु न, हालत अहिड़ी लॻी पई। मुंहिंजे ख़्याल में अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मूंखे का बि इंटरफेरेंस अहिड़ी का फील न थी आहे, इंडिपेंडेंटली मां कमु कयो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि मां तव्हांखे हिकिड़ी ज़रूरु चवंदुसि त हिन वक़्तु जेको इहो इन्वायरमेंट हली रहियो आहे, एंटी स्टेट, एंटी पुलिस ऐं जेको बि आहे, हे मुहाफ़िज़ आहिनि, पहिरियों बि इन्हनि डिलीवर कयो, मायूसी गुनाह आहे मुंहिंजे ख़्याल में। हिन वक़्तु असांखे उन्हनि जा हथ मज़बूत करे, कुझु शयूं अगरि ग़लती थी चुकियूं आहिनि, कुझु मामला ख़राब थी चुका आहिनि, त उन्हनि खे मिली करे सिविल सोसाइटी, मीडिया, पुलिस, उन्हनि खे बहितर करण जी कजे। हिक ॿिए खे क्रिटिसाइज़ करण खां बहितर आहे त उन्हनि रीज़न्स खे, उन्हनि एलिमेंट्स खे आइडेंटिफाई करे, जेको सरकारी SSP साहब मीडिया हिन में कीअं जेको आहे मदद करे सघे थो? जी, मां तव्हांखे ॿुधायां, जी इमदाद कुझु शयूं पॉइंट आउट कयूं सरकारी निज़ाम जे हिसाब सां, कुझु उहो बिल्कुलु हिकिड़ो फैक्टर आहे। डॉक्टर जमील साहब जेका ॻाल्हि कई त जेके को ब्लैक शीप आहिनि, जीअं असांजी जेके पुलिस में बि मौजूदु आहिनि, ॿियनि में हंधि आहिनि, कुझु मीडिया जा पर्सन्स आहिनि जेके राइटली पॉइंट आउट कनि, शयुनि खे अॻिते हलाइनि। हिन में जॉइंटली कमु करणो पवंदो। जेतिरी सिचुएशन ख़राब थी आहे, उन्हनि मुंहिंजे ख़्याल में क्रिटिसिज़म ऐं हिक ॿिए खे डिस्करेज करण खां बहितर आहे त असां मिली करे कमु कयूं ऐं उन्हनि रज़म ऐं धाड़िलनि जे ख़िलाफ़ कयूं जेके इन शइ जा ज़िम्मेदार आहिनि, न कि पुलिस खे क्रिटिसाइज़ करे उनजो हौसलो ख़तमु कजे या असां ॿिए ते ब्लेम गेम कयूं। बहितर इहो आहे त हिन दफ़े
असां हिकिड़े सिंध अगरि यूनाइटेड थी आहे, सिंध हिकिड़ी आवाज़ ते थी आहे, इन्हनि रज़न जे ख़िलाफ़ थी आहे एहतिजाजनि जी सूरत में, त मुंहिंजे ख्याल में हिक ॿिए जो हाणे हौसलो मज़बूत करे हाणे लही पइजे। असीं बि उहो ई चाहियूं पिया SSP साहिबु, असीं बि उहो ई चाहियूं पिया त हर को जेको आहे हीअ जेकी सूरत हाल हले पई, समूरियूं पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि, पुलिस हुजे, हिकिड़े पेज ते बीहे ऐं हीअ अमन अमान वारी सूरत हाल बहितर थिए त जीअं हर हिकु शहरी जेको आहे बाक़ाइदा पंहिंजो पाण खे महफ़ूज़ फील करे। डिस्करेजमेंट जी जेतोणी ॻाल्हि आहे SSP साहिबु, त उहो ज़ाहिर आहे हीअ जेके वाक़िया थींदा त सवाल ज़ाहिर आहे उन्हनि खां थींदो जेके रिस्पॉन्सिबल आहिनि इन जे लाइ, बाक़ी ज़ाहिर आहे। जी जी लैला साहब, मुंहिंजी सिर्फ़ रुकेस इहा आहे सॼे पैनल खे, डॉक्टर जमील साहब सुठो ऑफिसर रही चुको आहे। मसइलो इहो आहे त मुंहिंजी सभिनी खे या रुकेस आहे तव्हांजे तवजो सां असांखे पुलिस जा हथ मज़बूत करणु घुरिजनि ऐं असांखे मीडिया जा जेके दोस्त आहिनि, इमदाद साहब जहिड़ा आहिनि जेके, उहे उन ऑफिसर खे कोट कनि त आया उहे कंहिंसां केतिरो छा आहे उहो ओरिजिनल उन शयुनि ते वञे थो या नथो वञे, या कंहिंजे जेकी इमदाद साहब ॿ टे तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं, आया इहो बि ॿुधायो वञे त इहे जेके मूवी आज़ादु थियनि था त इहे काथों था थियनि, त उन्हनि माण्हुनि खे बि सज़ा ॾिनी वञे ऐं उन्हनि माण्हुनि ते सख़्ती कई वञे, आया इहे छो था कराइनि। असां वटि इहो बि फैक्टर आहे त को ऑफिसर चाहे थो त वञी ॿिए ज़िले में वञो ऐं मुंहिंजे ज़िले में न कयो, वञी तव्हां ॿिए हंधि कयो। इहे मां उन्हनि खे ऑफिसर न सम्झां, उन्हनि खे क्राइम कंदड़ सम्झां जेको अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त जेको कमु करे थो त उनखे असीं एप्रिशिएट कयूं, उन्हनि खे असीं कुलनि ते खणूं, उन्हनि खे असीं जेको आहे सो बिल्कुलु कुलनि ते खणंदा बि आहियूं, एप्रिशिएट बि कंदा आहियूं, पर ही वाक़िया हद खां वधीक वधंदा वञनि पिया। डॉक्टर साहब माज़रत, टाइम असां वटि तमामु थोरो बचियो आहे ऐं जेको थोरो टाइम आहे रिपोर्टर साहब खे ॾियणु चाहींदसि, काफ़ी टाइम खां इंतज़ारु कनि पिया। माज़रत गुलाम फरीद साहब, तव्हांखे इंतज़ारु करिणो पियो। अच्छा, कालो की ख़बर जेको आहे तव्हां सां शेयर करणु चाहियो पिया त हिकु 2 महीननि जी ॿारड़ी जेको आहे उहा हिकु अस्पताल मां कंदकोट में अगवा थी वई आहे। यानी हाणे नंढड़ा ॿार बि जेके आहिनि उहे अस्पतालनि में या पंहिंजे वालिदैन वटि जॾहिं हुजनि था त उते बि महफ़ूज़ न रहिया आहिनि। कंदकोट में हाणे इहा अची सूरत हाल पहुती आहे। जी लीला, बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त कश्मीर ऐं कंदकोट ज़िले में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे। जॾहिं त माण्हू पंहिंजे ॿारनि खे स्कूल जी तालीम कराइण खां बि उन्हनि खे रोकियूं वेठा आहिनि ऐं जेको स्कूल तालीम इदारनि ताईं वठी वञनि था त पाण वठी वञनि था ऐं उन्हनि खां पोइ जेका वरी जिते मोकल थिए थी पाण वठी अचनि था। हिन वक़्तु बि अॼु जेको आहे ताज़ा तरीन आहे जेका कंदकोट जी तालका अस्पताल आहे उनमें 1.5 महीने जी जेका मासूम ॿार आहे उन खे भाउ जे अंजा जेको आहे उनखे अगवा कयो वियो आहे। जेका उनजी वालदा हुई उहा मेडिसिन वठण वई ऐं वापसि आई त उनजी ॿारड़ी हुते मौजूदु न हुई, उनखे अगवा कयो वियो। ऐं इन खां अलावा मां ॿुधाईंदो वञा त हिन वक़्तु बि कश्मीर ज़िले मां तक़रीबन जेको आहे 15 अगवा थियल आहिनि, जिन में कंदकोट मां 8 महीना अॻु नाज़िया खोसो आहे, ॻोराड़ी औरत हुई ऐं उन खां अलावा उनजी मासूम न्याणी हुई कौसर खोसो। जॾहिं तव्हां घोसपुर मां अगवा थियल आहिनि नदीम मलिक, शाहिद शेख ऐं बख्शापुर मां अगवा थियल आहिनि आतिफ हुसैन डोमकी, उन खां अलावा तारिक भुट्टो आहिनि, ज़हीर मलिक आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु कश्मीर पुलिस पारां गुज़िरियल चयो वियो त सागर कुमार खे असां बाज़ियाब कराए वरितो आहे, असां वटि आहे चंदी कलाकनि में जेको आहे उन्हनि खे वारसनि हवाले कयो वेंदो, पर उन्हनि जा जेका वारिस आहिनि उहे ॾिसंदा रहिया। पर तव्हां ॻाल्हि ॿुधी हूंदी यकीनन SSP साहब जी, उन्हनि चयो त उभरण ताईं जी सिज उभरण ते जेको आहे उन्हनि खे सागर कुमार न मिली सघियो आहे ऐं उनजी वालिद ऐं उनजी वालदा जा तव्हां पाण जेका वीचार ॿुधा त उहो रोई बिल्कुल तमाम तकलीफ़देह फुटेजेस हुया। गुलाम फरीद साहब, टाइम तमाम घट आहे, कंक्लूडिंग रिमार्क्स जी तरफ आऊं वधण चाहींदसि। न मिली सघियो पर अञा जेका पुलिस इंतजामिया पारां असांजे ॻोड़नि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। जी ठीक है, कंक्लूडिंग रिमार्क्स डॉक्टर जमील आपसे मैं लेना चाहूंगी। श्योर जी आप ही की तरफ आ रही हूं मैं, आपसे कंक्लूडिंग रिमार्क्स। जी देखिए, गुड गवर्नेंस बहुत जरूरी है क्राइम को कंट्रोल करने के लिए। पुलिस के काम में पॉलिटिकल इंटरफेरेंस को मिनिमाइज करना बड़ा जरूरी है। इमदाद सुमरो साहब और बसान साहब की बड़ी इंटरेस्टिंग डिस्कशन थी। हकीकत कहीं दरमियान में है, अच्छे अफसर भी लगाए जाते हैं मेरिट पे और सिफारिश पे भी लगाए जाते हैं, और उसकी मैं आपको एविडेंस देता हूं। सिंध वाहिद सूबा है कि जब एडी ख्वाजा साहब IG सिंध होते थे तो हाई कोर्ट ऑफ सिंध ने, जिसमें जजेस तमाम सिंध सूबे के ही होते हैं, उन्होंने बाकायदा ये ऑर्डर किया था कि अफसरान की पोस्टिंग ट्रांसफर सिर्फ IG साहब करेंगे
और उसमें किसी किस्म की कोई मुदाखलत नहीं होगी, जिस पे कुछ अरसा अमल भी हुआ। लेकिन एडी ख्वाजा साहब के जाने के बाद हालात फिर बैक टू स्क्वायर वन हो गए। फिर अभी रिसेंटली आई थिंक मौजूदा जो चीफ जस्टिस सिंध हैं, उन्होंने फिर ये ऑर्डर किया है कि तमाम पुलिस अफसरान की पोस्टिंग ट्रांसफर आईजी सिंध करेंगे। दैट मीन्स कि कोई प्रॉब्लम है, कोई इशू है। देखिए ये एक ह्यूमन सिस्टम है। जब एक पॉलिटिकल गवर्नमेंट होती है तो हमारे अपने अफसर भी पॉलिटिशियंस को अप्रोच करते हैं। तो आप भी मेजर रीजन इसी को समझते हैं मेरिट पे मुकर्रियां ना होना, जैसे आपने बात की सियासी मुदाखलत का होना, वन ऑफ द मेन रीजंस। अच्छा जी जी, इट इज वन ऑफ द 3 मोस्ट इंपॉर्टेंट रीजंस। ओके, बाकी है कि आप उनको रिसोर्सेज कितने देते हैं और ये कि आप उनको सपोर्ट कितने करते हैं। अच्छा। कि अगर वो कोई किसी बड़े आदमी पे हाथ डालते हैं तो कहीं उनको लेने के देने तो नहीं पड़ जाएंगे। मुझे याद है कि शिकारपुर में एक अच्छी शोहरत के एसएसपी आए, मैं उस वक्त एडिशनल आईजी सर्कल रीजन था, तो उन्होंने कुछ अच्छा काम शुरू किया करना। आईजी साहब की उनको मुकम्मल सपोर्ट थी उस वक्त के, कलीम इमाम साहब आईजी साहब थे, लेकिन आईजी साहब उनको नहीं रख सके। इतना प्रेशर बिल्ड हुआ और वो वहां के एक मकामी पॉलिटिशियन का प्रेशर था कि उनको चंद ही महीनों के बाद तब्दील करना पड़ा। अच्छा। तो बात यह है कि जहां धुआं होता है ना लैला, वहां कहीं ना कहीं कोई गड़बड़ होती है, कहीं आग होती है, कोई चंगारी होती है। जब हर दूसरा बंदा ये कह रहा है कि इंटरफेरेंस हो रही है, मैं इसको पॉलिटिकल भी नहीं कहता, मैं इसको बैरूनी मदाखलत कहता हूं, एक्सटेरियस इन्फ्लुएंस, एक्सटेरियस इंटरफेरेंस, वो पुलिस के काम में है। पॉसिबली लोग ये समझते हैं कि डिस्ट्रिक्ट एसपी और एसएचओ की पोजीशन ऐसी है जिससे उनकी सियासत भी मुतासर होती है, उनका कारोबार भी मुतासर होता है और उनका इलाके पे होल्ड भी मुतासर होता है। हर बंदा ये कोशिश करता है जिसका हाथ पहुंचता है कि वो अपनी मर्जी का एसएचओ लगवाए, मर्जी का डीएसपी लगवाए, होता रहा है। आप यकीनन एक रिटायर्ड ऑफिसर हैं तो आपके तजुर्बे में भी ये रहा है, लेकिन एसएसपी अमजद साहब का उनका जो तजुर्बा था वो बड़ा डिफरेंट था। इमदाद साहब तव्हां जी तरफ़ ईंदसि, तव्हां खां बि जेको आहे फाइनल कॉमेंट वठणु चाहींदसि त आख़िर करणु छा घुरिजे। मुझो कंक्लूडिंग जेको आहे कमेंट उहो इहो आहे, जीअं अमजद साहब चयो, जमील साहब चयो, वसाण साहब चयो, त बिल्कुलु सुठनि ऑफिसरनि जी हिमायत बि करणु घुरिजे, उन्हनि जा हथ मज़बूत करणु घुरिजनि, उन्हनि सां गॾु बीहणु घुरिजे। पर जेको पुलिस ऑफिसर ईरानी आयल, गुटको, माओ, वर्दी पाए, बेगुनाहन पैसा वठी बेगुनाहन खे क़तल करणु ऐं कंहिंखे ख़ुशि करण जे लाइ जेकॾहिं कंहिं मज़लूमनि खे ग़लति केसनि में, कूड़नि केसनि में, क़तल जे केसनि में इन्वॉल्व कंदो त उन्हनि जे ख़िलाफ़ मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, हिकिड़ो सहाफ़ती फ़र्ज़ु आहे, ॿियो ख़ुदा जे तरफ़ां फ़र्ज़ु आहे त असां उन ख़िलाफ़ु आवाज़ पंहिंजी क़ुवत सां उथारींदासीं। उनजो असांखे जेको बि माना ख़िमियाज़ो भुगतणो पियो भुगतंदासीं ऐं भुगतियो बि आहे। 16 दहशतगर्दी जा केस साफ़ इन ते आहिनि, मूं ते ख़ुदि सांघड़ पुलिस जो पासो 160 जो नोटिस जारी कयो आहे त तोखे क़तल जे केस में छो न नॉमिनेट कयो वञे। इन सभिनी ॻाल्हियुनि जो हल जी बिल्कुलु, मां हाई कोर्ट मां उहो ऑर्डर सस्पेंड करायो आहे, मूंखे स्टे ऑर्डर मिलियो आहे ऐं उहो बशीर बिरोही SSP CTD आहे, उन जे फरमाइश ते जनाब आबिद बलोच साहब जेको सांघड़ जो SSP हो 3-4 ॾींहं पहिरीं उन जेको आहे जारी कयो आहे। असां उन सभिनी ॻाल्हियुनि खे मोहर ॾींदासीं, पर मां पंहिंजी ॻाल्हि खे जेको आहे सो कंक्लूड कंदुसि, उहो इहो आहे त जेसि ताईं पुलिस मां इहा ख़तमु न थींदी सियासी मुदाख़लत, छो जो मां AG मजीद जो नालो कोट कयो त उनखे ताक़त बिलावल हाउस मां ड्राइव थो करे। मूं फ़र्क़ बशीर जी ॻाल्हि कई त उहो ताक़त CM हाउस मां थो ड्राइव करे। 15 सालनि खां उहो CM हाउस में बरा ज़माना छो फील्ड पोस्टिंग नथो वठे ऐं हेतिरा हुनजे मथां क़तल जो केस हो अख्तर शाह जो, उन ख़िलाफ़ ठीकु आहे, यानी तव्हांजो चवणु आहे त उन पुलिस ऑफिसर जी पुठ भराई बि उहे वॾा वॾा सियासतदान ई कनि पिया। ठीकु आहे, वरी महिरबानी। इमदाद साहब तव्हां सां मौजूदु हुया, डॉक्टर जमील आपके वक्त का भी बहुत बहुत शुक्रिया। गुलाम फरीद साहब अवां सां वधीक ॻाल्हि न थी सघी, पर जेके फुटेजिस हुया, जेका रिपोर्ट हुई, तव्हां सागर कुमार जे पेरेंट्स सां मिलिया, उहो यकीनन तव्हांजे थ्रू ई हुयो, तव्हांजी बि वॾी महिरबानी। ऐं गॾोगॾु SSP अमजद शेख साहब ऐं पीपल्स पार्टी मां नवाब वसाण साहब असां सां मौजूदु हुया, उन्हनि जी बि वॾी महिरबानी त हुन असांखे जॉइन कयो। डॉक्टर मुनीर नायक जेके ताज़ो ई बाज़ियाब थिया आहिनि, उन्हनि खे बि अॼु असांखे प्रोग्राम में वठिणो हुयो, पर वक़्त जी घटिताई जे करे असीं उन्हनि खे न वठी सघियासीं, पर ईंदड़ प्रोग्राम्स उन्हनि खे लाज़मी जेको आहे शामिलु कयो वेंदो, उनजो तजुर्बो पुछियो वेंदो त आख़िर हुननि खे बाज़ियाब पुलिस किथां करायो। सो नाज़रीन, थोरो आऊं बि कॉन्क्लूड कंदी हलां त पैनलिस्ट जी जेकी राय आहे, ओपिनियन आहे, उनजो चवणु इहो आहे त जेको आहे सुठी गवर्नेंस हुजणु घुरिजे ऐं जेके हीअ असांजा पुलिस ऑफिसर्स आहिनि, यकीनन इन्हनि खे ई लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे संभालणो आहे, त इन्हनि जूं जेके
मुक़ररियूं आहिनि उहे मेरिट ते थियणु घुरिजनि त ऐं ॿियो सियासी मदाख़लत घटि खां घटि हुजणु घुरिजे, पोइ कुझु न कुझु थी सघे थो। गॾो गॾु हिकु पैनलिस्ट जेको आहे ही वधंदड़ जेके वारदातूं थियनि पियूं, हर आए ॾींहुं माण्हू जेको आहे अगवा थी वञे पियो, कश्मीर कंदकोट जी असीं ॻाल्हि कयूं पिया त उते असांजे हिकु पैनलिस्ट इहो हल ॿुधायो त ही जेकी कंदकोट घोड़की जी ब्रिज आहे जेकॾहिं इहा ठही वञे थी त काफ़ी इन सां मसइलो जेको आहे हल थी सघे थो। जोग्राफिकली हू बिल्कुलु धार थी वेंदा ऐं पोइ अमन अमान जी सूरत हाल जेको आहे कुझु बहितर ज़रूरु थी सघे थी। बहरहाल असीं बि जेको सुठो कमु कंदो यकीन हुनजी हिमायत कंदासीं, पर जेकॾहिं असांखे बि ज़ाहिर कुझु अहिड़ो नज़र ईंदो त सवाल त ज़रूरु उथारिबो, तंज़ बि थींदो ऐं तंज़ बि बल्कि कॉन्स्ट्रक्टिव क्रिटिसिज़म थींदो ऐं जेसीं ताईं ही वाक़िया ही मसइला घटि न पिया थियनि, हल न पिया थियनि, असीं तेसीं ताईं जेको आहे ज़ाहिर आवाज़ उथारींदा रहंदासीं। ऐं मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते, इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।